सुआसर बसर तू जो नूरे नजर सुआसर बसर सोई सैयद बशर सरवर सरवरा ओ नबिया जी अमा सैयदा मिना अब खड़ी चौरा ले या सैयदा या ताहिरा या तय्यबा या सैयदना तेरे लख लख सलाम जो सैयदना तेरे लख लख सलाम सुनो दिल पर गुलाम आक कदम जुमा ओ नबिया जी अमा सैयदा मिला ओ पुल्ल जी अमा सैयदा मिला तो के बेइंतहा ताजदा तर बिना ओ नबिया जी अमा सैयदा मिला ऐ तो के चूंडियो खुदा वालिदे मुस्तफा जान तो ताफिदा हजरत अब्दुल्ला जान तो ताफिदा हजरत अब्दुल्ला जे को शाहे ज़माने तू जो आए जे को शाहे ज़माने तू जो आए मिले या बा मुजतबा हजरत अब्दुल्ला तो के चूंडियो खुदा वालिदे मुस्तफा ऐ तुम जो नौकर आया साईं सकतर आया तुम जो नौकर आया साईं सकतर आया सुनो दिल पर साईं बावफा हजरत अब्दुल्ला जान तो ताफिदा हजरत अस्सलामु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अल्हम्दुलिल्लाह तवाई असांजी खुशबख्ती खुशकिस्मती जो अज असां अज़मत वालिदैन मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जन जी महफ़िल में आहियूं। हिन महफ़िल जो आगाज़ हज़रत अल्लामा व मौलाना पीर तरीक़त रहबर शरीयत हज़रत क़िबला साईं पीर मोहम्मद करमुल्लाह अल मारूफ दिलवर साईं दरबारानिया सालेह आबाद शरीफ 2024 मार्च के महीने में अल्हम्दुलिल्लाह एक बूटो पोखियो हुयो ऐं दादू जी जमायत अहले सुन्नत उन बूटे के पानी ॾिनो। उते असां पहुतासीं अज़मत वालिदैन मुस्तफ़ा जो बयान हज़रत क़िबला साईं जी ज़ुबान मां ॿुधोसीं। दिल बाग बहार थी वई। ओड़ी महिल इरादो कयोसीं त टीम ऑफ हुफ़ाज़ किराम अहले सुन्नत भी इन बूटे के पानी ॾींदी। असांजी जोड़ी जी जमायत खे बि इहो अहम मौज़ू ॿुधाइबो। चूंकि प्रोग्राम थी चुका रबीउल अव्वल जा दोस्त जेके मुआविनीन आहिनि उन्हनि ताउन कयो प्रोग्रामात सॼो महीनो हलिया वरी जल्दी वरी ॿियो प्रोग्राम थे उन जे लाइ मुआविनीन ॻोल्हण वॾो मुश्किल हूंदो आहे। पोइ अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी तंज़ीम टीम ऑफ हुफ़ाज़ किराम जेका पेश इमामनि ते मंसूब आहे उन तंज़ीम जे हर जवान पेश इमाम मूंखे चयो त साईं चंदे जी ज़रूरत कान्हे असां पंहिंजी पघार मां पेश इमाम 5-5 हज़ार ॾींदासीं। तहां ऐं असां जंहिं हिन प्रोग्राम में वेठा आहियूं
अल्हम्दुलिल्लाह फखरिया तौर ते चवां तो त चंदे जे प्रोग्राम में न मुझे टीम ऑफ वफाद इकराम पेश इमाम जी पघार मां ही प्रोग्राम सजायो वियो या असांजी खुशबख्ती आहे। मां निहायत तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे महबूब मोहसिन कायद जो जंहिं असांजे मथां एतिरी वॾी नवाज़िश कई। बिला देर व ताख़ीर जे मां दावत किताब जे लाइ गुज़ारिश कंदुसि महबूब मुर्शिद करीम हज़रत क़िबला साईं दिलबर साईं अल्लाह 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 नारे तकबीर नारे रिसालत नारे अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहु अअलम हैसु यजअलु रिसालतह सयुसीबु अल्लज़ीना अजरमू सगारुन इंदल्लाह व अज़ाबुन शदीदुन बिमा कानू यमकुरून सदक़ल्लाहु मौलाना अल-अलिय्युल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही अजमईन। प्यारा भाई अल्लाह के घर में जे सोनी महफिल में रब असांखे हाज़िरी जो मौक़ो सआदत नसीब किया हिन महफिल मुबारक जी निस्बत बिनी जहान जे सरदार मिठे मोहम्मद मुख्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अबाण हर कंहिंखे पंहिंजे अबाणनि सां प्यार हूंदो आहे। हिन उम्मत खे अबाणनि जी इज्जत ताज़ीम तकरीम सेखारण वारो मदीने वारो साईं। अबे जो शान छाहे अमड़ जो मकाम छाहे उन्हनि जी ताज़ीम ऐं तकरीम कीअं कबी आहे उम्मत खे सेखारण वारो मदीने वारो ऐं ईअं त थी नथो सघे
जो जेको नबी ॿियनि खे उन्हनि जे अबे अमड़ जी इज़त ऐं ताज़ीम सेखारे ऐं उन नबीअ खे पंहिंजा पाण प्यारा कयो। ऐं असां अहले सुन्नत जो ईमान ऐं अक़ीदो आहे तो मदीने वाले साईं जी ज़ात जड़ी कायनात में भी का ज़ात थी। अल्लाह ताला मदीने वाले साईं के पंजी नबूवत ऐं पंजी रिसालत जे लाइ चूंडियो। तो अल्लाह जो इंतखाब मुस्तफा करीम जी ज़ात अल्लाह जो चूंडल नबी है। उन महबूब जे वजूद पाक खे नूर मुहम्मदी खे अल्लाह किथे रखियो? या अल्लाह जी चूंड। अल्लाह जे पाक कलाम जा सूरतुल अनाम जी आयत नंबर 124 जो कुछ हिस्सो मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कयो। प्रभु तो फरमाए अल्लाह आलम, अल्लाह बेहतर जाने छो हैस यजअलु रिसालतहु, तो वो पंजी रिसालत किथे तो रखे, केड़े वजूदन में पंजे नबी की परवरिश पालना पंजे रिसालत वारे वजूद की परवरिश किथे तो करे, जो अल्लाह पाण बेहतर जाने। सयुसीबुल लदीन अजरमू सगार, वे मानू जेकी शान रिसालत उहे वजूद जिन में रिसालत के रब सांढियो ऐं संभालियो, उन्हनि जे बारे में जेकी गलत ख्याल रखन था, गलत सोच गलत फिक्र रखन था, ये मुजरिम है। ये अल्लाह वटि मुजरिम है। सयुसीबुल लदीन अजरमू सगार, जल्द उहे वॾी ज़िल्लत ऐं ख्वारी खे पहुचंदा जेकी उन अल्लाह जे इंतखाब खे, उहे मुजरिम जेकी अल्लाह जे इंतखाब में रब जी चूंड में जेकी नुक्तचीनी एतराज़ इनकार ऐब चीनी कनि था, उहे जल्द वॾी ज़िल्लत खे पहुचंदा। व अज़ाबुन शदीदुन बिमा कानू यमकुरून, ऐं ज़ोर सख़्त अज़ाब उन्हनि खे कयो वेंदो जेकी उहे मकर ऐं उहे जेकी फ़रेबकारियूं कंदा हुया। उहे नबी जे उन पाक वजूद खे अल्लाह जन सीनन में सांढियो, जन वजूदन में परवरिश जे महबूब जी पंहिंजे रिसालत वारे रसूल जी जिते परवरिश की, उन्हनि जे बारे में जेकी गलत ख्याल रखन था, इन्हनि मुजरिमनि खे अल्लाह जे तरफ़ां ज़िल्लत भी पहुचंदी, शदीद अज़ाब भी तैयार आहे, ऐं उन में देर कोन थींदी। जेकी इहे रिथा बंदियूं था कनि या गलत ॻाल्हियूं था कनि, उन्हनि जी सज़ा उन्हनि खे अनकरीब मिली रहंदी। मदीने वाले साईं जे शान में, मुस्तफा करीम जे घराणे में, लजपाल नबी जे अबाणन में जेके नुक्तचीनियूं कनि, एतराज़ कनि, गलत लफ़्ज़ ॻाल्हाइनि, उहे जल्द ज़िल्लत खे पहुचंदा। पर मुस्तफा करीम जी जे वजूद खे अल्लाह चूंडियो ऐं उन वजूद खे जन अबाणन जे वजूदन में रब सांढियो संभालियो, इहा बि अल्लाह जी चूंड। मां हिते नालो नथो खणा, हिकिड़ो
बड़ो आलिम थी गुजरियो उन्हें किताब लिखियो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अबाणन जे बारे में तो मुसलमान कोन हुया किताब लिखी ऐं जॾहिं उन्हें किताब लिखियो तो संदस उस्ताद उनखे रोकियो तो इहो किताब न लिख पर हुन के पंहिंजे इल्म ते नाज़ हुयो किताब लिखी ऐं जीअं उन किताब लिखी मुकम्मिल कयो उनखे अहिड़ी बीमारी लगी जो खट ते पइजी रहियो तो इन किताब जे लिखण खां पोइ ज़मीन ते हीअं पंधु करे हली न सघी ज़मीन ते हलियो न विख न भरी ज़मीन ते हलण चाक चऊं भलो हलण घुमण वारो हुयो मुस्तफा जे अबान जी गैरत जे जलसे जी हाफिज साहब जन गाल कई इन में मूं हिकड़ी गाल कई हुई जेको सिजल ते नमाज खां पोइ बरकात नफिल पढ़ंदो उन जो सवाब मदीने वाले साईं जे अबान जे रूह खे ईसाले सवाब कंदो कल टियों मूंखे व्हाट्सएप में हिकिड़ो मैसेज आयो आहे मदीने शरीफ मंझां के माण्हू मैसेज कयो त मां हिंदुस्तान जो आहियां जैसलमेर जो या मारवाड़ जो एॾो जो कि तूं ॿुधाए पियो मां सिंधी आहियां रहंदो हुते आहियां पर इहा तकरीर जेका हुई नेट जे ज़रिए मूं हुते ॿुधी उन ॾींहुं मूं नियत कई त मां रोज़ानो बरकातूं नफ़िल पढ़ंदुसि हुज़ूर जे अबाणनि खे बख़्शींदुसि नियत इहा आहे त मदीने वञा जी मां गरीब आहियां मिस्कीन आहियां न टिकट हुई न वीज़ा हुई न पास हुई पर इहो नफ़िल उन ॾींहुं खां जंहिं ॾींहुं मूं तव्हांजी तकरीर ॿुधी पढ़णु शुरू कयो मां हींअर मदीने शरीफ में वेठो आहियां मुंहिंजी मुराद पूरी सुभान अस्मते वालिदैन मुस्तफा अस्मते वालिदैन मुस्तफा अज़ीज़ाने गिरामी मुझे सोने नबी मदीने वाले साईं फरमायो हदीस है कंजुल उमाल जिल्द 11 सफ़ो नंबर 401 अल्लामा हिंदी रिवायत वाणे मदीने वाले साईं फरमाए अना खैरुकुम नसबा मां मोहम्मद करीम नसब जे इतबार रखा यानी घराने जे इतबार रखा को कोसो आ को चांडियो आ को साखाणी आ यो नसब आ या यो कबीलो आ हे रोजनानी आ सुभान अल्लाह हे पमरा सुभान अल्लाह हे कबीला है साईं फरमाता आना खैरुकुम नसबा नसब जे इतबार रखा मां मोहम्मद करीम के रब सभनी नसबन का भलो नसब अता फरमाए सुभान अल्लाह व खैरुकुम अबा पीर जे एतबार का मां मोहम्मद करीम सभनी का भले पीर वारो सुभान अल्लाह दुनिया में लखे किरोड़े पीर आहिनि को बि माण्हू बग़ैर पीर जे न आहे हर कंहिंजो पीर आहे गौस कुतुब कलंदर औताद अब्दाल असहाबी वली नबी पैगंबर उन्हनि जा बि अबा आहिनि सुभान अल्लाह हर कंहिंजो अबो आहे को बि बग़ैर पीर जो न आहे कंहिंखे तव्हां चओ त तुंहिंजो पीर न हूंदे त इहा ॻाल्हि सम्झी वेंदी आहे हर कंहिंजा अबा आहिनि ऐं हर को चवंदो त मुंहिंजो पीर भलो आहे जहिड़ो बि आहे पर मुंहिंजो पीर आहे साईं फरमाइनि था खैरुकुम अबा मां मोहम्मद करीम जहिड़ो अबो ॾेखारियो न केतिरो काइनात में कंहिंजो अहिड़ो अबो थींदो जहिड़ो मदीने वारे साईं जो ऐं उन माण्हू जे हुज़ूर जे अबे खे अखियुनि सां ॾिठो उन मूं सां ॻाल्हि कई तव्हां सोच में पइजी वेंदो हुज़ूर जन जो अबो हज़रत सैयदना अब्दुल्ला जो रज़ी अल्लाह ताला मदीना मुनव्वरा में पंहिंजे नानाणनि वटि वियल हुयो हज़रत हाशिम जेको पढ़ ॾाढो साईं जन जो हज़रत हाशिम उनजी शादी मदीने शरीफ मां थियल हुई अंसारनि जे कबीले में पोइ पंहिंजे नानाणनि ॾे वियो उते नाचाक थी पियो हज़रत अब्दुल्ला जी रेलत उते मदीने शरीफ में वफ़ात कई
उनजी मज़ार हुई दारे नाबगा में। दारे नाबगा हिकिड़ो घर हो, उन में हज़रत अब्दुल्ला जी मज़ार हुई। जॾहिं मस्जिद नबवी जी तोसीअ थी त उहो दारे नाबगा मस्जिद नबवी शरीफ़ में अची वियो। क़ब्र त ठहियल हुई न, मज़ार ठहियल हुई। पोइ गवर्नमेंट ऐलान कयो त हज़रत अब्दुल्ला जी मज़ार खे हितां कढंदासीं ऐं जन्नतुल बकी में दफ़न कंदासीं। पोइ उहो एरियो तव्हांखे ॿुधायां त तव्हां मस्जिद नबवी शरीफ़ में वञो, जेको बाबू सलाम वारो पासो आहे, उन बाबू सलाम वारे पासे ॾांहुं जेको तोसी वारो इलाइक़ो आहे, जेको सऊदी जी तोसीअ थी आहे, इन में वॾो दरवाज़ो बाब कुबा आहे या बाब मक्का नालो अथसि। उन में जीअं तव्हां दाख़िल थींदव न, हिकिड़ो थंभनि जी कतार, ॿी थंभनि जी कतार छॾे, ॿ कतारूं छॾे, टे थंभनि जी कतार खां हीअं खॿे हथ ते उहा जाइ आहे जेको दारे नाबगा हुयो, जिते हज़रत अब्दुल्ला जी मज़ार। पोइ गवर्नमेंट ऐलान कयो त साईं जी मज़ार हितां कढंदासीं, मुंतकिल कंदासीं जन्नतुल बकी ॾे। चौधारी वॾा पर्दा ॾिना विया, जे ॿियो को माण्हू अंदरि अची बि न सघे, ॾिसी बि न सघे, पर्दा ॾिना विया। जंहिं मूंसां ॻाल्हि कई उहो अल्लाह जो वली साले बानो मदीने शरीफ़ में रहंदो हुयो। चई त मस्जिद नबवी जे तोसीअ में कमु करण वारो हिकिड़ो इंजीनियर हुयो, मूंसां अक़ीदत मोहबत रखंदो। मूंखे चई त अॼु राति हज़रत अब्दुल्ला जी मज़ार शरीफ़ खुलंदी, जे तव्हां चओ त मां तव्हांखे ज़ियारत करां। सुभान अल्लाह। मुझे लाती ईद जी रात हूंदी जे मूंखे साईं जे वालिद गिरामी जी ज़ियारत थिए। चई उहो जेके लिबास उते मज़दूरनि जो ख़ासि लिबास हूंदो आहे, उहो पंहिंजो लिबास मूंखे पाराईंदो ऐं मूंखे उन्हनि मज़दूरनि सां गॾाए अंदरि पाण सां गॾाए वठी वियो। कंहिंखे शक बि कोन थियो त को पीर आहे, बुज़ुर्ग आहे, उन्हनि सम्झो त कमाल माण्हू आहे। जी मां अंदरि वियुसि, उन पलवेड़े जे अंदरि जेॾी महिल मज़ार अनवर खुली, हज़रत अब्दुल्ला जी क़ब्र शरीफ़ खुली, कि कसम रब जी ज़ात जो त एड़ी खुशबू निकती, न अतर में, न मुश्क में, न अंबर में एड़ी सुराण हुई जेका हज़रत अब्दुल्ला जे मज़ार मां मिट्टीअ मां खुशबू। जेॾी महिल हीअं जिस्म पाक कढियऊं त जेको कफन जो कपिड़ो हुयो, उहो कफन बि सही साबित सलामत हुयो। जेको सिर्फ़ चंद माण्हू जेके उते मौजूद हुया कम वारा, उन्हनि खे ज़ियारत करायूं। जेॾी महिल कफन मुबारक चेहरे खां हटायूं, चए थो ख़ुदा जो कसम आहे, मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो जे चोटी ते चंड जो टुकड़ो ज़मीन ते पेशानी हीअं चिमके पई ऐं चेहरो मुबारक नौजवान हसीन चेहरो, सुहारी मुबारक 2 या 3 आङुरनि जेतिरे बराबरि हुई ऐं उहा सुहारी एॾी पई सुहिणी लॻे, चेहरो एॾो हसीन पियो लॻे, मूं अहिड़ो हुस्न ज़िंदगी में न ॾिठो जेको हज़रत अब्दुल्ला जो हसीन चेहरो। सुभान अल्लाह। हज़रत अब्दुल्ला तोखे चूंडियो खुदा वालिदे मुस्तफा, जान को ता फिदा हज़रत अब्दुल्ला, जान को ता फिदा हज़रत अब्दुल्ला। बातों जो हुस्न गुल रुखत गुल बदन, बातों जो हुस्न गुल रुखत गुल बदन, तू ही नूरे हुदा
हजरत अब्दुल्ला हजरत अब्दुल्ला ज़बान अज तो चुप न हुजे ओके चूंडियो खुदा हजरत अब्दुल्ला जाने जिब्रील में आई इंजील में सिफत तो जी सना हजरत अब्दुल्ला जान खोता देखो शाहे ज़मन देखो शाहे ज़मन देखो कायनात जो सरदार देखो अल्लाह जो महबूबा देखो शाहे ज़मन सोवा तुझो इब्न मुजतबा हजरत अब्दुल्ला जान तो नाफिदा शान शर्मो हया साहिबे पेरिया जेके चूंडियो खुदा हजरत अब्दुल्ला हजरत अब्दुल्ला जान खोता फिदा सुभान अल्लाह मुझे सुना हबीब फरमाता अनन नबीउल्लाह कज़िब मां नबी आया या का गलत गाल ना है मां अल्लाह जो नबी आया व अना इब्नु अब्दुल मुत्तलिब मां अब्दुल मुत्तलिब जो पुत्र आया मुदी छड़ियो जेकॾहिं पीउ काफ़िर हुजे मुशरिक हुजे को चवे त मां फलाणे जो पुटु आहियां या उहो त चए मंगोलनि जो मां ॿार आहियां सम्झो था न जेको काफ़िर पीउ ते फ़ख्र करे इहो ईमान खां ख़ारिज थी वेंदो आहे अरे काफ़िरनि ते फ़ख्र न कबो आहे फ़ख्र कबो आहे मोमिननि ते मुवहिदनि ते अल्लाह जे चूंडियल मक़बूल महबूब बाननि ते फ़ख्र ज़मान साईं चए त मां साईं मिठड़े साईं जो पुटु आहियां पीर जो सालियो हुयो आबिद हुयो नेक हुयो दुर्वेश हुयो उन ते फ़ख्र करे त ठहे थो मिठा जिते मोहम्मद मीर फ़ख्र करे त मां अब्दुल्ला जो पुटु आहियां अब्दुल मुत्तलिब जो पुटु आहियां मुस्तफा फ़ख्र करे मुस्तफा करीम ये खुशी जो इज़हार करे त मां मोहम्मद करीम अब्दुल्ला जो पुटु आहियां अब्दुल मुत्तलिब जो पुटु आहियां हाशिम जो पड़ पुटु आहियां मिंबर नबवी ते भी हुजूर पंहिंजे अबाननि जी तारीफ़ कनि तौसीफ़ कनि हे शर्म न हया मुस्तफा जो कलमो भी पढ़े वो वरी नबी जे अबाननि की घटि वधि ॻाल्हि सल्लल्लाहु रब जो कलाम
वतवक्कल अलल अज़ीज़िर रहीम। खालिक बादशाह रब दे मथा भरवसो रखो ओ मुझा सोना नबी पंजे रब दे मथा भरवसो रखो। अल्लज़ी यराक हीन तक़ूम जेमल तू तहज्जुद ते राव छंदोई तुझो रब तोखे पियो ॾिसंदो आहे पियो निहारी तुझो उथण वणंदो आहे तुझो वुज़ू करण वणंदो आहे तुझो मुसले ते बीहण मां ॾिसंदो आहियां रुगे हिते मदीने में न पर जॾहिं तुझो नूरे मोहम्मदी मुंतकिल पे थियो वतकल्लुबक फि साजिदीन तुझो नूर आदम खां शीश ॾे पे मुंतकिल थियो मूं बि ॾिठो शीश खां इदरीस ॾे इदरीस खां इब्राहीम ॾे इब्राहीम खां इस्माईल ॾे इस्माईल खां हलंदे हज़रत हाशिम ॾे तुझो नूर आयो मां रब ॾिसां पियो हाशिम खां अब्दुल मुतलिब ॾे तुझो नूर आयो मां रब ॾिसां पियो तुझो नूर अब्दुल मुतलिब खां नज़र अची वियो एतिराज़ थो करे हज़रत इब्न जरीर का रिवायत हज़रत कतादा रज़ियल्लाहु तआला अन्हु वतकल्लुबक फि साजिदीन जो तर्जुमो थो करे फिल मुसल्लीन हबीब तुझो नूर मोहम्मदी दे को मुंतकिल पे थियो इहो नमाज़ पढ़ण वारनि में तुझा हड़ई अपाना नमाज़ी हुया अल्लाह के सजदे करने वाला हुया तफसीर खाज़िन वालों तो लिखे हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास का रिवायत आने अराद तकल्लुबक फि साजिदीन अल अंबिया मिन नबिय्यिन इला नबी हत्ता अखरजक फी हाज़िहिल उम्मा हबीब तुझो नूर नबियन खां नबियन में मुंतकिल थींदो आयो ताजो तुझो नूर आदम खां हलंदे 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 हज़रत अब्दुल्ला ते आयो ऐं हिन उम्मत में तुझो ज़ुहूर थियो हिन उम्मत जे लाइ तो रहमत ऐं नूर जो छपर जाम कढी सुभान अल्लाह जो सल्लल्लाहु फरमायो आका करीम फरमायो लम अज़ल अनकुर मिन अस्लाब ताहिरीन इला अरहाम ताहिरा हमेशा मोहम्मद जो नूर पाक पुछन खां पाक पेटन दे मुंतकिल थींदो आयो देखो मुझो पुछता ना नंग ऐं ॾाॾंग सुभान अल्लाह साईं फरमाइनि था त इहे सभु जेके पुष्ट हुयूं से भी पाक जेके पेट हुया उहे भी पाक ऐं कुरान फरमाए थो इन्नमल मुशरिकून नजसुन मुशरिक नजस आहिनि पलीत आहिनि मुशरिक नापाक आहिनि ऐं मुस्तफा जो घराणो पाक चो मदीने वारे जो सोने नबी जो घराणो सुभान अल्लाह मेरा दोस्तों हज़रत इमाम सालिही हाफिज शमसुद्दीन दिमश्की जो फरमान को बयान करे तनक्कल अहमद नूरम मुबीना
मौलवी 5000 रुपया खर्च करे यो इश्क रसूल या पाणन सा मोहब्बत है हाफिज माता के आयो आ मुझे घराने सा जेको चंगाई करे या उन सा नेकी या खूबी करे न मुझे घराने सा इन जो मुझे कर्ज इन जो मुझे क्या मते दिहाड़े इन जो कर्ज मां मोहम्मद पाण तवा क़यामत जे दिहाड़े ये चई सघंदो त या रसूल अल्लाह तुझे अपाणन जे लाइ असां हीअ कोशिश कई जॾहिं दुनिया में कन बदबख्तन बदनसीबन तव्हां जे घराणे जे लाइ बद शद पे ॻाल्हायो असां उन दिहाड़े जोई जी जामे मस्जिद में वेही या रसूल अल्लाह तुझे अपाणन जी तारीफ़ जो जलसो महफिल में आया हो हजारे मजलिसूं का बुद्धियों हुंदियूं पर अजो की मजलिस क़यामत जे दिहाड़े इंशाअल्लाह सा सभनी जे छोटकारे जो सुभान अल्लाह मुझे दोस्तों मुझे सोने हबीब मदीने वाले साईं जो पाक घराणो पाकीज़ा नबी जो पाकीज़ा नसब उनके रखियो रब आजो आहर ऐब खां नबी जो पूरो नसब हजरत अब्दुल्ला का हजरत आदम ताई अम्मा आमिना का बीबी हवा ताई चौ सल्लल्लाहु मुस्नदुल फिरदौस में इमाम दैलमी रिवायत दिया खसाइसुल कुबरा में इमाम जलालुद्दीन सुयूती रिवायत दिया अल बिदाया वन निहाया हाफिज इब्न कसीर जेके देवबंदी भी मञंदा आहिनि अहले हदीस भी मञंदा आहिनि खैर मुक़ल्लिद भी जे सकात जा कायल आहिनि इब्न कसीर भी रिवायत दिया ऐ हदीस जो रावी मौला अली अली दे नालो वट को मुंह में आशिकन जा मुहटड़ी पवंदा गुलाब दे गुल वांगुर बाकी पवंदा खिली पवंदा ऐ कन माण्हुनि खे मुटन अली जो नालो वट ये मुंह ट्रेड़ा सेड़ा ये पालू तो वांगण ढेर मौला अली शेरे छबी हैदर करार को रिवायत करे तो मदीने वाले साईं फरमायो खरजतु मिन निकाह वलम अखरुज मिन सिफाहिन मिल्लतुन आदम इला अन वलदनी अबी व उम्मी साईं फरमायो त मुंहिंजो जेको घराणो आहे नसब आहे हड़ई निकाह मां पैदा थिया बग़ैर निकाह जे न हुयो हड़ई पाक नसब हुयो इहो दौर हुयो जंहिंमें ज़िना खे ऐब न समझंदा हुया इन दुनिया में ज़िना खे ऐब न समझंदा हुया हिंदुस्तान में तो एतिरो रवाज हुयो माई खे जेकॾहिं ॿार न थींदो हो तो वह 5 मर्दन धारियुनि सां मिलंदी किथों बि पुटु हासिल करे या रस्म हुई उन्हनि वटि ऐब न हुयो अरब में ज़िना खे ऐब न सम्झो वेंदो हो साईं फरमाईंदा अहिड़े जहालत जे अंधारे
माना को बिना निकाह दे न थियो हड़ई इस्लामी निकाह मंजा कैसी तई साईं फरमाता मिलत ने आदम खां वठी जीअं सब हलंदो आयो हड़ई पाक हड़ई साफ ऐसी तई अन वलदनी ताजो विलादत थी मुझी अबी व उम्मी मुझो बाबो मुझी अम्मा कितना प्यार वाला लफ्ज़ है मुझो बाबो मुझी अम्मा जेके मुझे अबाणन सां मोहब्बत हुजे न जेॾी महिल अबे जो नालो वठबो आ दिल के छिक अची वेंदी आहे अमड़ जो नालो वठो त दिल में हिकिड़ी मोहब्बत प्यार अची वेंदो आहे साईं फरमाईंदा मां अनवलदनी अबी व उम्मी मुझे अबे मुखे ॼणियो मुझी अम्मा मुखे ॼणियो मुझे अबे अमड़ खां वीदे आदम ताईं हड़ई निकाह मां हड़ई पाक रिश्तन सां पैदा लम युसिबनी मिन सिफाहिल जाहिलियत शई जाहिलियत में जेके शयूं हुयूं उन्हनि मां का बि शइ मुंहिंजे घराणे खे न पहुती जाहिलियत में छा हुयो उहे मक्के वारा अरब वारा हिजाज वारा दौरे जहालत में शराब पींदा शराब के आए न समझंदा मक्के वारा न्याणियूं जेनूं पूरींदा इहो फ़ख़्रु समझंदा हुया मक्के वारा बुतन जी पूजा कंदा हुया बुतन के खुदा समझी मबूद समझी वञी उन्हनि जे अॻियां मथो टेकींदा हुया साईं फरमाईंदा मुंहिंजे अबाणनि में को बि शराब पीअण वारो न हुयो मुंहिंजे अबाणनि में को बि बुतन खे पूॼण वारो न हुयो मुझी अम्मा अल्लाह के पूजण वारी मुझो बाबो अल्लाह के पूजण लफ्ज़ ॿुधो साईं फरमाईंदा वलम युसिबनी मिन सिफाहिल जाहिलियत शई जाहिलियत वारियूं जेके बुरियूं आदतूं अरबन में हुयूं मुझे घराणे खे रब पाक रखियो साफ़ रखियो पढ़ी त अल्लाह ॼाणे थो पंहिंजी रिसालत किथे रब चूंड कई न तव्हां पंहिंजो खीर रखंदो त उन खीर जे लाइ पहिरीं त थांव सुठो ॻोल्हींदो भई खीर पाक शइ आहे थांव सुठो हुजे जहिड़े तहिड़े थांव में खीर न रखबो आहे पंहिंजे बर्तन मां जेको सुठो बर्तन हूंदो घर जे थांवनि मां जेको सुठो थांव हूंदो उन खे चूंडींदो हिन में खीर रखां अल्लाह पंहिंजी नबूअत जिते रखी उन्हनि नानक खे बि पाक ॾाॾनि खे बि पाक अबाणनि खे बि पाक रखी अरब जी चूंड अल्लाह जन खे चूंडे तूं उन्हनि ते एतिराज़ कई तूं उन्हनि जे लाइ घटिया लफ़्ज़ ॻाल्हाई सल्लल्लाहु अलैहि हाफिज इब्न असाकिर रिवायत आंदिया ये रिवायत भी अल्लामा इब्न कसीर अल बिदाया वल निहाया में आंदिया हजरत अब्दुल्ला बिन अब्बास तो चवे हिकड़े ॾींहुं हुजूर जन वेठा ए रमज़ान में मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मुझो अब्बू अम्मड़ वाटा घोर सुभान अल्लाह मुझो पीउ मां कुर्बान करे छॾिया या रसूल अल्लाह जॾहिं आदम अलैहिस्सलाम जन्नत में हुयो अव्हां किथे हुयो सुभान अल्लाह साईं फरमान त
अञा आदम जी मिट्टी गप गोर गारो गोयो पे माउने वक्त नबी हुयो कुंतु नबियन व आदम बैनुल माए व तीन आदम जी मिट्टी गप गोर गारो गोयो पे वने माउने वक्त नबी हुयो अरे हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास सोचे या रसूल अल्लाह जेडी मल आदम जन्नत में ओडी मल अल्लाह किथे हुयो सुभान अल्लाह फतबस्सम हुजूर मुर्किया महबूब मिठा तुझे मुरकण सदके महबूब मिठा तुझे मुरकण सदके तमाशा सदीका जे श्री हुजूर जी आदत मुबारक किया हुई जो अक्सर मुरकदे नजर सुभान अल्लाह अजब जोई वारा अल्लाह करे दीदार जेके ख्वाब में मुस्तफा जो दीदार थींदो वो पहिरियों भेरो परे खां ॾिसंदो हुजूर मुरकदे नजर वरी जे भाग भलो थिएसि वरी पियो भेरो दीदार थिएसि त हुजूर मुर्की मुसाफ़ो वरी जे टियों भेरो ख्वाब में के खुश नसीब के आका जो दीदार थे हुजूर उन्हें के सीने से लगा हुजूर मुरकंदड़ चेहरे से सुभान अल्लाह ऐसा भी जानता चली मला असा दुखारा गमज़दा इंदा सी हुजूर जे मुरकंदड़ चेहरे के दिसंदा के संग गम रही खुदा परेशानी हटी वियो बुखारन जो बुखू नहीं वियो उन्यारन जी उन नहीं विदी हुई मुस्तफा जो मुरकंदड़ चेहरो सी दिल रूह डरी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मौला मोहम्मद मेरे सामने सिके तो सैयद का सुभान अल्लाह सिके मुझो मन शाह गुल संगम हिंदुस्तान में गुजरियो पानीपत में मुरीद खलीफो हुयो हजरत कुवली कलंदर रहमतुल्लाह अलैहि नालो शाह गुल हसन सैयद आले रसूल सुभान अल्लाह की हज ते विस हज जा मनासिक पूरा थिया सोच माने मदीने वने साईं बोलो मन हज वलम यजुरनी फकत जफानी जे हज कयो ऐं मदीने में न आयो ने मूसा जफा कयो मूसा वफा न निभाए मक्के में आयो हज कई मूडे न आयो ने मूसा जफा कयो ये दिल सोचूं दिल में हां मदीने वजा सुभान अल्लाह उन वक्त में 8 मंजिलूं थींदियूं मक्के का मदीने शरीफ ताईं घणियूं 8 मंजिलूं काफिला हलंदा उठन घोड़न जा 8 मंजिलूं थींदियूं पो जी हाणे वन्या मदीने वरी उठ ते चढ़ा घोड़े ते चढ़ा इश्क चयो त प्यादल हीर मदीने के साईं दे प्यादल 15,000 प्यादल 15,000 प्यादल 15,000 दिल की चवे दीदार कया दिल की चवे दीदार कया हीर मदीने के साईं दे प्यादल 15,000 कया जदों सत्तू खयो पानी जी खली दुखयम खादे पीते जो कजू कुछ सामान खयम निकली पस हरों की ज़मीं और कदम रखे के चलना अरे सर का मौका है वो जान में आवे चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले मेरा दिल भी चमका चमका
निकतो हलंदे हलंदे विच में सहरा तो जे थर थर जो भिटू सहरा में आज रस्तो भुलजी हाणे सहरा में हलंदो रहियोसि ॾींहं लॻी विया हफ़्ता लॻी विया गस हथ न पियो अचे पानी खत्म थी वियो खजूर खत्म थी वई सीधो सामान वखर वेगर जेको खयूं सभु खत्म थी वियो ख़बर न आहे मदीनो अञा केतिरो परे आहे कॾहिं पहुचंदुसि हले हिते मरी वेंदुसि जदो इन परेशानी में उन लगी गर्मी हुई निटराण हुई उस हुई लुक पई लगे झोलो पियो लगे गरम हवा पानी खत्म थी वियो खाधो पीतो खत्म थी वियो हाणे मौत अखियुनि सां नज़र पियो अचे सम्झुमि त मरी वेंदुसि बचण जी चांस न हिकिड़े वारी जे दड़े ते चढ़ियुसि ॾिसां पियो त किथां मस्जिद नबवी जेको मुनारो नज़र मोहब्बत सम्झां पियो त सारा में पर हीअं निहारा पियो कुछ नजर न पियो अचे गर्मी काढ़े में प्यास में चपड़ा सुकी विया जिगर प्यास में सुकड़जी वियो उन तंगी में उन वारी जे दड़े ते खबर न पई त बेहोश थी किरी बुख उन जे करे बेहोश थी किरी पर किरण खां अॻ में हीअं सद पियो कया या रसूल अल्लाह मरण खां नथो ॾिजे मरणो त अॼु न सुभाणे नेठ सां मरबो हबीब मरण खां अॻ में अवां जो दीदार करणो सोना नबी मरा भली मरा पर मरण खां अॻ में हिकिड़ो भेरो अवां जो दीदार मुझे सोना नबी तव्हां पंहिंजे गुलामन ते करम कंदा आहियो ज़ियारत कराईंदा सुभान अल्लाह और हम भरिया साईं रोज़ धणी किया हेडी जुदाई आल मां के बणी खुशहाल कयो मंझ ख़्वाब खणी सही खुशहाल कयो इहो पानी पंजिया जो बार मिठा चाल मजा आधार मिठा चाल मजा आधार मिठा गया सची उछगार मिठा चाल मजा जंहिंखे वसंदी वाना आहे मिठा तेता पंहिंजी निगाह में लाए मिठा अल्लाह ओ जंहिंखे वसंदी वाना आहे मिठा तेता पंहिंजी निगाह में लाए मिठा सिके साहु मुंहिंजो नाले अल्लाह मिठा बेवाह बिली नरसारे मिठा अजाल मजा अल्लाह जितो रुआ भी पियो जो केर मुझे पैगाम पहुंचाए मुझे सुने के मुझे कुनल के जो मुझे करे पोएवारी मुझे पिनिया के जो मुझे करे पोएवारी प्यादल आया पद में बेवार से मुझे प्रिय के
के जुन जो बिसातलो जीतियो जो जडो अल्लाह के जुन जो बिसातलो पंथ परे पार वडो मारी मुझे पिलिया खेते जो जदों ये सगड़ा कंदे इंतजा कंदे खबर न कोई बेहोश थी वारी के तड़े ते अल्लाह शाहुल हसन तुझ में खबर न हुई केतरी देर गश बेहोश प्योरे से जिनमल अख खुली वारी के तड़े ते कियो से पर जिनमल अख खुली तो वारी जो दड़ो ना है के जी छोटी में ये जो नेड़ खड़ी बंद हवा रुचे हुजूर जो हसीन चेहरा नजर जीवियो दिल पर नबी मुर्कन प्यार मुर्कन फरमाया बच्चा कुल सन हम न कर हसीन चेहरा ये गुलन में बुला बुलाए ओ जाने जाना ओ शाहे शाह जगने में तो हसीन चेहरा सरकार जे हथ में प्यालो हुयो वो प्यालो पानी जो इनायत कयो हिकड़ो ढुक भी तुम भूख भी नहीं रही उञ भी नहीं रही थक भी नहीं हथ खां वठी उतारे फरमाइंदा पुट ही थई मदीना ये जो ॾिसां त मस्जिद नबवी जा मुनारा जब मस्जिद नबवी के मीनार नजर आए अल्लाह की रहमत के आसार नजर आए आसार नजर मदीने जो मंजर मदीने जो मंजर बहु देश जो आमदा मेहराब आहियो मिंबर की हयातुन नबी नूरवा खुशबू नूर नील में ते बस कारो आए बरकतों रहमतों जाम जारी बरकतों खोट ना है खाए राजू रिवायत पे बयान किया अब्दुल्ला बिन अब्बास जी इब्ने अब्बास को चले तो मुंह पूछो या रसूल अल्लाह जेरी मरा आदम जन्नत में हुयो अवहां किथे हुयो असा बंदो ने अकीदो त आदम को जेवा मुस्तफा ऐसा बंदो अकीदो असहाबी वाबी न वाबी जो अकीदो यो ना है ऐसा भी जो अकीदो
फतबस्सम हत्ता बदत नवाजिजु हुजूर मुर्किया ऐसे सही जो साईं जा दंद मुबारक ज़ाहिर जेडी मन मदीने वालो मुर्कंदो न सोनो नबी हे दंद मुबारक ज़ाहिर थींदा ये लगंदो ॼण खेवण जो चिमको बुले जे दंदन मां खेवण जा चिमका थींदा हूंदा हुजूर मुर्किया साईं फरमायो ए इब्ने अब्बास कुन्तु फी सुल्बिही व रुकिब बिसफीना फी सुल्बि अबीनू जने आदम जन्नत में हुयो जने आदम के मलाइकन सजदा पे कया ओडी मल मुंजो नूर आदम दे पेशानी में हुयो सजदा जे मलाइकन पे कया समझी गयो न साईं फरमाया जेडी मल मुंह जी बेड़ी पानी में करी पे ओडी मल मुंजो नूर हजरत नूह जे पुष्ट में हुयो तने ते बेड़ी सलामती सा पार को फी सुल्ब अबी इब्राहिम जने मुझे बापे इब्राहिम के बाह में पे नमरूद उछलायो उन वक्त मुझो नूर हजरत इब्राहिम जे पुष्ट में हुयो तबे तने ते बाह बाग बनी वई वो सरकार फरमाए लम यल्तके अबवाया अला सिफाहिम कत मुझा सफैया पाना को बगैर निकाह दे रिश्तो उन्हनि जो न थियो लम यज़लिल्लाह यनकुलनी मिनल अस्लाब हसीबत इलल अराम हमेशा पाक पुछन पाक पेटन ताईं मुझो नूर मुंतकिल थींदो रहियो साईं फरमाईंदा मुझा अबाणा मुझा ॾाॾाणा हड़वी के रब पाक बणायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमायो इहो मुझो नूर मुंतकिल थींदे थींदे मुझे अब्बे मुझी अम्मड़ अब्दुल्ला आमना उन्हनि जे ज़रिए सुम्मा अखरजनी मिन खैर करनिन ले उम्मती जो मुझी उम्मत जे ला अल्लाह मुझे नूर के फले जमाने में दुनिया में जलवा करके मुझी उम्मत जे ला कोई वारा तुम जे ला मतरी वारा हिंदू सिंध वारा जे ला मुस्तफा जे आशिकन जे साईं फरमायो वा मुखे रब उम्मत दिनी वहुल हम्मादून वे अल्लाह जो हमद पढ़ण वाली मुझी उम्मत सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह 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 पानी खाईंदा चंदा अल्हम्दुलिल्लाह पानी पींदा चंदा अल्हम्दुलिल्लाह हमद चवण वाली मुझी अल्लाह मुखे इन उम्मत जे ला मोकिलियो सुभान अल्लाह यअमुरून बिल मअरूफ व यनहून अनिल मुनकर उहा मुझी उम्मत जेके चंगाइन जो हुक्म दींदा बुराइन खां रोकींदा उन उम्मत ने रब मुखे पाक तरीके से मोकिलियो सुभान अल्लाह वो मुझे नबी सोने जो सारो घरानो पाकीज़ा ऐं मुझे आका जा अबाणा जो मुस्तफा जा अबाणा पाकीज़ा साईं जन जो अबू पाक सुभान अल्लाह खानदानन में बेहतर खानदान सुभान अल्लाह तकदी न प्यारो ये रिवायत दलाइल नबूवह में
इमाम बहकी रिवायत दिया, इब्ने कसीर सीरा नबविया में रिवायत दिया, इम्ताउल अस्मा में रिवायत दिया, तारीखुल खमीस में यह रिवायत, इमाम सुयूती खसाइसुल कुबरा में रिवायत दिया। सैयदना मुहम्मद इब्न अब्दुल्लाह बिन अब्दुल मुत्तलिब, मां मुहम्मद आया, मुझे बाबे जो नालो अब्दुल्लाह आया, मुझे दादे जो नालो अब्दुल मुत्तलिब, मुझे परदादे जो नालो हाशिमा, मुझे तरदादे जो नालो अब्दे मुनाफा, वो हुसैन जो पुत्र हुयो, वो किलाब जो पुत्र हुयो, वो मुर्रा जो पुत्र हुयो, वो काब जो पुत्र हुयो, वो लोई जो पुत्र हुयो, वो खालिब जो पुत्र हुयो, वो फार जो पुत्र हुयो, वो मालिक जो फरजंद हुयो, वो नदर जो फरजंद हुयो, वो कनाना जो औलाद हुयो, कनाना खसीमा में पैदा थियो, खसीमा जो बाबू मुद्रिका हुयो, मुद्रिका जो पी इलियास हुयो, इलियास जो पी मुदर हुयो, वो निसार जो पुत्र हुयो। साईं फरमाए ये सब भाई मुझा दादा पा जॾहिं खानदान तक़सीम थियो, मिसाल हिकिड़े माण्हू के 4 पुट आहिनि, हिकिड़े जो नालो सुमर, ॿिए जो आचर, टे जो नूह, चौथे जो जुमो। त हाणे जेके जुमे जा पुट हूंदा उहे जुमाणी सॾिबा, नूह जा पुट नूहाणी, सुमर जा पुट सुमराणी। ॾाढो हिकिड़ो हुयो पर 4 पुटनि जो नसुल। हिन रोदनाणी में घणा पाड़ा आहिनि, ओसन में घणा पाड़ा आहिनि या न आहिनि या न आहिनि। साईं फरमाए जॾहिं पाड़ा मटिया न त सभिनी खां भले पाड़े में रब मूंखे रखे, भले नसुल में, भले खानदान में रब मूंखे रखे। तव्हांजो इहो सिलसिलो हलंदे फअखरजतु मिन बैन अबवैन, ताजो मां पंहिंजे अब्बे ऐं पंहिंजी अम्मड़ मजा पैदा थियुसि। मुंहिंजो अब्बो बि पाक, मुंहिंजी अम्मा सुभान अल्लाह। फलम युसिबनी शैउन मिन उहरिल जाहिलिया, जाहिलियत वाला जेके ऐब हुया न, शराब नोशी, बुत परस्ती, बद किरदारी, बदअमाली जेके जाहिलियत में हुयूं, मुझे घराने के रब इन सभिनी ऐबन खां आजो पाक ऐं साफ़। सुभान अल्लाह। ताजो साईं फरमाए हक़न कहईतु इला अबी व उम्मी, ऐसी ताईं जो मुझे सिलसिलो नसब जो अचे, मुझे बाबे अब्दुल्ला थे, मुझी अम्मा आमिना थे। हाणे हदीस जा लफ्ज़ ॿुधजो, हदीस जा लफ्ज़ ॿुधजो जोड़ी वारो। ऐं ये लफ्ज़ भला अरबी में याद न भी तो सिंधी में तो याद कजो। फअना खैरुकुम नफ्सन व खैरुकुम अबा, मां मोहम्मद तव्हां सभिनी में जिंद जे एतबार खां रब मूंखे सभिनी खां भलो बणायो, ऐं तव्हां जे अबाणनि में सभिनी जे अबनि खां मुंहिंजो अबो भलो, तव्हां जे अमीरनि खां मुंहिंजी अम्मा। सुभान अल्लाह। ऐं कायनात में हुजूर जे अब्बे जहिड़ो ॿियो को थियो नथी सघंदो, हुजूर जी अम्मा जहिड़ी ॿी अम्मा थी नथी सघंदी। हालांकि थोरो तवजो कयो, इमाम हसन हुसैन जो अबो हज़रत मौला अली आहे, उन्हनि जी अम्मा खातून जन्नत आहे। सुभान अल्लाह। कोई शान वारा आहिनि, हसन हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि, उन्हनि जी अम्मा जन्नत जे औरतुनि जी सरदार, अप्पा जो मक़ाम आहे। पर जेका खूबी हुजूर जे अब्बे खे आहे, छो त हुजूर आहिनि ख़ातमुल अंबिया, सुभान अल्लाह, सभिनी नबियनि जे पुॼाणी वारो नबी।
त हुजूर जो अब्बो वो आखिरीन अब्बो आ जेको खातमुन नबीयीन जो पीर हुजूर जी अम्मा वो आखिरी अम्मा है एड़ी कायनात में दी का मां थींदी न जंहिंजो बच्चो नबी बणजे अम्मा खातून अतर जे शान खे असां सुन्नी सब खां वधीक मञण वारा आहियूं पर अम्मा खातून जन्नत जो को बच्चो नबी त न आहे न इमाम हसन नबी त न आहे न इमाम हुसैन नबी त न आहे न पर अम्मा आमिना जो बच्चो अल्लाह जो नबी आहे नबीअ जो सरदार अब्दुल्लाह जो फर्जंद हजरत मुहम्मद रसूलुल्लाह नबी या आखिरी नबी आहे हाणे कायनात में न को अहिड़ो अब्बो थींदो न अहिड़ो बच्चो ॼमंदो न अहिड़ी अम्मा थींदी न अहिड़ो बच्चो ॼमंदो